फमन फरज़ फ़ीहिन्नल हज्ज, जंहिं शख्स पंहिंजे मथों हज लाज़िम कयो, यानी हज जी नीयत सां एहराम ॿधो, पोइ उन जे लाइ चंद कम जाइज़ न आहिनि। जीअं नमाज पढ़ूं था न, नमाज खां पहिरियों खाइण पीअण जाइज़, ॻाल्हाइणु जाइज़, सुम्हणु जाइज़, कचहरी जाइज़, पर जॾहिं इंसान अल्लाहु अकबर करे नमाज जी नीयत ॿधंदो आहे, उन खां पोइ न खाइणु जाइज़, न ॻाल्हाइणु जाइज़, न निंड जाइज़, न सलाम जाइज़, न कलाम जाइज़। हालांकि ये शयूं छा आहिनि, आम हालत में त जाइज़ आहे न, पर जॾहिं नमाज शुरू कईसीं त हाणे गुफ्तगू जाइज़ न आहे, खाइणु पीअणु जाइज़ न आहे। त हज खां पहिरियां कुझु शयूं आम हालात में जाइज़, शिकार करणु आम हालात में जाइज़, मथे ते टोपी पाइणु आम हालात में जाइज़, कपड़ा सिबराए करे आम हालात में पाइणु जाइज़, शिकार करणु आम हालत में जाइज़, हम बिस्तरी आम हालत में जाइज़। जॾहिं को शख्स हज जी नीयत सां एहराम ॿधंदो आहे, हज जो इरादो कंदो आहे, हज जी नीयत कंदो आहे, एहराम ॿधिजी वियो, हाणे पहिरियों कम पंहिंजे मथे खे नाहे ढकणो। तव्हां एहराम ॿधी वियो, हाणे मथे खे खुलियो रखणो आहे, मथे ते कपिड़ो, मथे ते टोपी, मथे खे नाहे ढकणो। पहिरियों कम इहो जाइज़ न, आम हालत में त जाइज़ आहे, पर हज जी नीयत सां जॾहिं तव्हां एहराम ॿधो त हाणे तव्हांखे मथो खुलियो रखणो आहे। ॿिए नंबर ते जिस्म जो कोई वार नाहे लाहिणो। तव्हां एहराम ॿधण खां पहिरियां पंहिंजे जिस्म जा गैर ज़रूरी वार साफ़ करे सघो था, पर जॾहिं तव्हां एहराम ॿधी छॾियो, हाणे मुछां लाहिणो, सेरब कराइणो या जिस्म जो कोई बि वार लाहिणो जाइज़ न आहे। ॿ शयूं। नंबर टियों, एहराम ॿधण खां बाद सिबियल कपड़ा इस्तेमाल करण जाइज़ न आहिनि। हिते पाण जीअं अमूमन सिलाई वारा कपड़ा इस्तेमाल कयूं था, ये आम हालत में जाइज़, पर जॾहिं हज जी नीयत सां एहराम ॿधोसीं त पोइ सिलाई थियल कपड़ा, सिबियल कपड़ा इस्तेमाल न आहिनि करणा। टे शयूं। चौथी शइ, हज जी नीयत सां एहराम ॿधण खां बाद कोई शिकार नाहे करणो। आम हालत में शिकार जाइज़ आहे, हलाल पखी मारण जाइज़ आहे, नुक़सान वारी शइ खे मारण जाइज़ आहे, पर एहराम ॿधण खां बाद न शिकार जाइज़, न मच्छर मारण जाइज़, न जूअ मारण जाइज़। कंहिं क़िस्म जो चाहे वॾो जानवर आहे, वॾो पखी आहे या नंढो कीड़ो मकोड़ो आहे, कंहिं क़िस्म जो कोई शिकार नाहे करणो। चार शयूं। पंजी शइ, फला रफसा, बेहिजाब गुफ्तगू नाहे करनी, बेहुदा गुफ्तगू नाहे करनी, बद कलामी नाहे करनी। आम हालत में बेहुदा गुफ्तगू जायज़ ना है, पर पंहिंजी घरवारी सां बेहिजाब गुफ्तगू जायज़ आहे। एहराम ॿधण खां बाद फला रफसा, कोई बेहिजाब गुफ्तगू घरवारी सां भी ना है करनी। ऐं उलमा फरमाइन था फला रफसा इहो मुराद भी आहे त घरवारी जी हक अदायगी भी ना है करनी एहराम ॿधण खां बाद। ये पंज कम
हज जे एहराम खां बाद जायज़ न आहे। छों कम वला जिदाल, कंहिंसां झेड़ो नाहे करणो, कंहिंसां लड़ाई नाहे करणी, कंहिंसां गालम गलोच नाहे करणो। इहा जेकी लड़ाई आहे इहा आम हालत में भी जायज़ नाहे, पर हज जे एहराम बदण खां बाद हर हालत में इहा लड़ाई गुनाह हुआ। ऐं असांजा पाकिस्तान जा, हिंदुस्तान जा घणनि मुल्कनि जा हाजी सगोरा जॾहिं हज जे लाइ वेंदा आहिनि ऐं उते हजर असवद खे बोसो ॾियणो हूंदो आहे त पोइ हिक ॿिए खे धिका, हिक ॿिए खे मुक्का, हिक ॿिए खे चंबा, त मां अॻिते थी हजर असवद खे बोसो ॾियां। हालांकि हजर असवद खे बोसो ॾियणो सुन्नत ऐं मुस्तहब आहे, फर्ज़ वाजिब त न आहे। मुस्तहब अमल जे लाइ तव्हां गुनाह जो कमु कयो था, हिक ॿिए खे धिका ॾियो था। तव्हां जेकॾहिं हजर असवद ताईं नथा पहुची सघो, तव्हां परे खां बि इस्तेलाम कयो। ज़रूरी त न आहे तव्हां ॿियनि खे धिका ॾेई करे, ऐं इन्ही धिका ॾियण में हिकु त एहराम जी हालत में विढ़ण जो गुनाह, ॿियो मस्जिद में विढ़ण जो गुनाह। मस्जिद हराम मस्जिद जी हद आहे न, हे जेकी पाकिस्तान जी मस्जिद आहे इन जे अंदर भी हिक ॿिए सां विढ़ण केॾो वॾो गुनाह हुआ, मस्जिद जी बेअदबी आहे। मस्जिद हराम में जेकॾहिं हिक ॿिए खे धिका ॾेई हजर असवद खे बोसो ॾियूं त उहो गुनाह न आहे। एहराम जी हालत में विढ़ण जो गुनाह, मस्जिद में विढ़ण जो गुनाह, बेतुल्लाह जे साम्हूं बीही विढ़ण जो गुनाह। असांजे हाजिन खे इन शइ जो अहसासु न हूंदो आहे, बोसो त ॾियणो आहे, इन करे चवनि था न अक़ीदत जे लाइ अक़ल हुजणु ज़रूरी आहे। अक़ीदत जे लाइ, इश्क जे लाइ अक़ल जो हुजणु ज़रूरी आहे, त माण्हू अक़ीदत में एॾो बेहोश न थिए जो गुनाह जे कम में मुलविस थी वञे। त हजर असवद खे बोसे ॾियण जे चक्कर में जेकॾहिं असां हिक ॿिए खे धिका ॾेई तकलीफ़ ॾियूं था त इहो गुनाह इन करे वॾो आहे छो त एहराम जी हालत में विढ़ण, मस्जिद हराम में विढ़ण, बेतुल्लाह जे साम्हूं विढ़ण त केॾो वॾो गुनाह। तव्हांखे जॻह नथी मिले, तव्हां परे खां बि इस्तेलाम कयो। मुस्तहब अमल आहे, मुस्तहब अमल करण जे लाइ कंहिंखे तकलीफ़ न आहे ॾियणी। वला फुसूक, गुनाह जो कम भी कोई ना आहे करणो। जेका भी कम शरीयत में नाजायज़ आहिनि उहे एहराम जी हालत में भी ना आहिनि करणा। इहे चंद कम हर हाजी खे जंहिंखे हज जो इरादो आहे उहो यादि रखे त इहे चंद कम एहराम जी हालत में ना आहिनि करणा।